नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। हिन वक्त कराची मां ख़बर ईंदालूं कोरोना जी वबा दौरान ख़ानगी अस्पतालुनि ऐं लेबॉरेटरियुनि में टेस्ट जे नाले ते फुरलुट जो सिलसिलो जारी है, जंहिंखे रोकण लाइ हुकूमत तोड़े इंतजामिया के बि उपाउ न वरिता आहिनि। मुल्क में कोरोना जी पंजी लहर खां पोइ मास्क ऐं सैनिटाइज़र समेत तक़रीबन हर शइ जी क़ीमत जेका वबा दौरान महांगी थींदी हुई हाणे मुस्तहकिम थी वई आहे, पर कोविड टेस्ट जे नाले ते फुरलुट कई पई वञे। प्राइवेट अस्पतालुनि ऐं लेबॉरेटरियुनि मुनाफ़े खोरी जी इंतहा करे छॾी ऐं कोरोना टेस्ट जी असल क़ीमत हिन वक्त 400 रुपया आहे, पर टेस्ट अञा 6000 रुपयनि में कई पई वञे। लाहौर में रुगो 2 लेबॉरेटरियूं कोरोना टेस्टुनि मां रोज़ानो 1 करोड़ कमाए रहियूं आहिनि, जॾहिं त सरकारी अस्पतालूं ऐं हुकूमत इहे टेस्टूं मुफ्त में करे रहियूं आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।